नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ हवासा कराची में शेयर कंदासीं। कराची के जिन्ना एयरपोर्ट ते कस्टम ANF कार्रवाई दौरान एक जणे खे गिरफ्तार करे वरितो आहे। इख़्तियारनि जो चवणु आहे त सऊदी वेंदड़ मुसाफ़िर वटां 1 किलोग्राम हीरोइन हथ कई वई, जंहिंजी मालियत लखें रुपया ॿुधाई पई वञे। इख़्तियारनि मूजिबि कार्रवाई दौरान गिरफ्तार कयल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हवासा कराची में शेयर कई विया। कराची के जिन्ना एयरपोर्ट ते कस्टम ANF की कार्रवाई दौरान एक जणे खे गिरफ्तार कयो वियो आहे। इख़्तियारनि जो चवणु आहे त सऊदी वेंदड़ मुसाफ़िर वटां 1 किलोग्राम हीरोइन हथ कई वई, जंहिंजी मालियत लखें रुपया आहे। इख़्तियारनि मूजिबि कार्रवाई दौरान गिरफ्तार कयल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। इख़्तियारनि मूजिबि कार्रवाई दौरान गिरफ्तार कयल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हवासा कराची में शेयर कई पिया। कराची के जिन्ना एयरपोर्ट ते कस्टम ANF की कार्रवाई दौरान एक जणे खे गिरफ्तार कयो वियो आहे। इख़्तियारनि जो चवणु आहे त सऊदी वेंदड़ मुसाफ़िर वटां 1 किलोग्राम हीरोइन हथ कई वई, जंहिंजी मालियत लखें रुपया आहे। इख़्तियारनि मूजिबि कार्रवाई दौरान गिरफ्तार कयल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हवासा कराची में शेयर कई पिया। कराची के जिन्ना एयरपोर्ट ते कस्टम ANF कार्रवाई दौरान एक जणे खे गिरफ्तार करे वरितो आहे। इख़्तियारनि जो चवणु आहे त सऊदी वेंदड़ मुसाफ़िर वटां 1 किलोग्राम हीरोइन हथ कई वई, जंहिंजी मालियत लखें रुपया आहे।